असां सिंध सुञाण संगत सिंध गंबर तरफ़ां ही तालीमी साइंसी हुनरी मेलो गुज़िरियल साल बि कयो ऐं हिन साल बि असां हुनजो इनकाद कयो आहे। हिन साल असांजे मेले में मौजूदु महिमान जेके तव्हां शरीक थिया हो, शिरकत करे आया हो, पंहिंजा टाइम कढी हिते आया हो, मां तव्हां सभिनी जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। असां गुज़िरियल साल बि कुझु सिंध सुञाण संगत जो तारीफ़ करायो। सिंध सुञाण संगत गंबट इंडिपेंडेंट जी तरह आज़ादी मुकमिल आज़ादीअ सां पंहिंजो गंबट में अहम किरदारु अदा करे थी। तालीम जी जागरता जे लाइ कंहिं ॿियनि समाजी मसइलनि जे लाइ कमु कंदी रहे थी। ऐं मां घणो टाइम तव्हांजो न वठंदुसि जो हुनजो तारीफ़ करायां। गुज़िरियल साल मां हुनजो घणो तारीफ़ कराए चुको हुउसि, पर मां हिते रिवायती तरह तव्हां सां उन्हनि जो थोरो तारीफ़ करायां त हिते बि जेके असां गुज़िरियल साल कुझु लेक्चर प्रोग्राम कराया, हींअर बि असांजो जेको प्रोग्राम आहे हुनरी ऐं साइंसी मेले सां गॾु असां हिते कुझु लेक्चर जेके पिनाफ्लेक्स में तव्हां ॾिसो था, असां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते उस्ताद शागिर्द ऐं दारा जे उनवान सां हिकिड़ो लेक्चर आहे। नफ़्सियाती बीमारियुनि जे हवाले सां ऐं उनजा हल उनजे हवाले सां हिकिड़ो लेक्चर आहे ऐं ऑनलाइन कारोबार कीअं कजे उन जे हवाले सां बि हिकिड़ो लेक्चर आहे। ऐं हिकिड़ो असां हिकिड़ी नवीं रिवायत विधी आहे त पुखनि जे ज़रिए हिकु शागिर्द ऐं शागिर्दारीअ खां तकरीर कराईंदासीं ऐं उन्हनि खे उनवान बि हिते ॾिबो। उन उनवान ते उहे हिते तकरीर कंदा ऐं उन्हनि जो टैलेंट ज़ाहिर थींदो। हूअं अमूमन ईअं थींदो आहे त असां जेके उनवान आहिनि अॻुवा त ॾिनल हूंदा आहिनि ऐं उन्हनि उनवान ते शागिर्द रटाफिकेशन थींदी आहे, पर हिते उन्हनि जी ज़हन जी कारकर्दगी तव्हांजे साम्हूं ईंदी त हू उन महिल ऑन स्पॉट छा था सोचनि ऐं तव्हां सां कीअं था ॻाल्हाइनि। असां हिन खां अॻु में न रुगो हिते गिम्स में पर सैद अली गौर शाह पब्लिक लाइब्रेरीअ में इन खां अॻु में असां सविता अकेडमी गंबट में प्रोग्राम मुनक़िद कंदा रहिया आहियूं। असां सिंध सुञाण संगत जो हिकिड़ो वॾे में वॾो कमु जेको आहे, असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो सुर 3 सुर हिकु हिकु सुर करे दास्तान करे असां 4 साल मुसलसल हर पंद्रहें ते इहो प्रोग्राम शाह लतीफ़ जो रिसालो पूरो करायो ऐं मुख़्तलिफ़ माहिरनि खां उन ते ॻाल्हायो। ऐं जॾहिं असां एॾो वॾो कमु कयो, शुरूआत में इहो पहिरियों वॾो कमु हो त मुंहिंजी नज़र में इहो हो त जॾहिं असां एॾो वॾो कमु करे चुका आहियूं, शाह अब्दुल लतीफ़ जो रिसालो पढ़ी चुका आहियूं त असां छा कंदासीं। पर असां सिंध सुञाण संगत वारनि दोस्तनि उनखे